नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारू शाह खां ख़बर ॾींदा हलूं त ठारू शाह अबड़ा कॉलोनी वार्ड नंबर 8 जे हिकु घर में 45 साला नौजवान जो पुरसरार नमूने लाश हथायो आहे। नौजवान जे भाइरनि जो संदुसि ज़ाल ऐं घर जे मालिक मथां क़त्ल करण जो इल्ज़ाम। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल खणाए आई है। शक जी बुनियाद ते घर धणी गिरफ़्तार। रात अधरात आया ने चंडाल ॾे असांखे लाश जी हींअर ख़बर पई आहे। चङो भलो वठी अचे है न, चङो भलो जॾहिं वठी आयो त हिन घर में रात में कीअं मरी वियो, 3 कलाकनि में कीअं मरी वियो। तव्हां छा चवणो आहे त हिनखे असांखे ज़ाल खे गिरफ़्तार कराईंदुसि मां ऐं सही तरह गिरफ़्तार कयां। कमु सॼो हिन जो जोर सां मरायो, हथ सां मुंहिंजो भाउ मुंहिंजो जोर सां हथ सां मरायो। छा मसलो आहे, छा थियो आहे तव्हांजे मुड़ुस खे? तव्हांजा ॾेर था चवनि त तव्हां हथ सां हुनखे मारियो आहे, जेको आहे डायरी सां गॾिजी करे। छा मसलो आहे? असांजो बाबा त मारी दादी असांजो घर त रोयल आई तो छो मां मारी दादी कैंसर जे जिगर जी दर्द सब रिपोर्ट अचे पई आहे। 7 ॾींहंनि जी दवा ॾिनी आहे डॉक्टर चई 7 ॾींहंनि में चढ़ियो त मां जान ताल पूरा दर्द सब नोरी अस्पताल जूं कोरट जूं सब दरखास्तूं बाटल आहे दवा दी दर्द सब लिखी पई आहे। जो त हमारा दादी कर वारे पंहिंजे वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।